छा माहौलियाती तब्दीली के वठी करे हाणे हुकूमत सीरियस आहे, संजीदा वरितो छो त क्लाइमेट एक्शन प्लान जोड़ण जी बि ॻाल्हि करे वरिती आहे। छा वाकई में तव्हां सम्झो पिया त जेकॾहिं अॻ में का तयारी कई वञे थी त अहिड़नि आफ़तुनि खां बाक़ाइदा तौर ते बचिजी सघे थो? जी इमदाद साहब, तव्हां वटि आवाज़ अचे पियो मुंहिंजो? महिरबानी लैला, ॾिसो सीरियस जीअं लैला बिल्कुलु मुंहिंजो आवाज़ अचे पियो? परफेक्ट, जी 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 इमदाद साहब। लैला मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी जी इमदाद साहब बिल्कुलु अचे पियो। जी जी, मूं गुज़ारिश इहा पिया की लैला पाण डिस्कस कंदा रहिया आहियूं हिन मामले ते। संजीदगी हर हादसे या वाक़े खां पोइ जेको आहे नज़र ईंदो आहे त हुकूमत का प्लानिंग करे थी। जीअं उहो वाक़ियो गुज़री वेंदो आहे ऐं नॉर्मलाइज़ थी वेंदी आहे सूरत हाल, त पोइ वरी पंहिंजो राति गई बात गई वारी सूरत हाल। हाणे हिन में जेका पाण शक नथा कयूं, थी सघे थो इन दफ़े हुकूमत संजीदा हुजे, पर हुकूमत जी मनसूबाबंदी छा हुजणु घुरिजे? एक्सपर्ट्स उन ते ॿुधाए सघनि था, ऐं एज़ अ लेमैन या थोरो घणो माहौलियात खां मुतासिर या हुनखे सम्झंदड़ माण्हू जेको आहे उन तौर तव्हांखे ॿुधायां त जेको हुकूमत फौरी तौर ते करे सघे थी। नज़र हेठि रखंदे तव्हां छा सम्झो पिया त जेके ॻाल्हियूं माहौलियाती तब्दीली खे वठी करे हिन वक़्तु जूं हुकूमतूं करे रहियूं आहिनि उहे वाकई में संजीदा आहिनि? छो त तव्हां यू ऑल्सो एक्सपीरियंस जर्नलिस्ट ऐं तव्हां बि अहिड़ा दौर अॻ में बि ॾिठा आहिनि, हाणे शिदत ख़ैर घणी ईंदी वञे पई, त उन हिसाब सां छा पियो लॻे त संजीदा आहिनि वाकई में? लैला ॻाल्हियूं त संजीदा हूंदियूं आहिनि, अमल जेको आहे उहो नज़र अचणु घुरिजे। ऐं अमल वारे पासे वधीक फोकस कयां थो पियो त अमल छा आहे। हिकिड़ो अमल उहो आहे जेको तव्हांखे लॉन्ग टर्म करिणो आहे, जंहिं लाइ तव्हांखे हिकिड़ी वॾी प्लानिंग करणी आहे। लंघ बहाल करणा आहिनि पाणीअ जा, त तव्हांखे ॿेला आबाद करणा आहिनि, तव्हांखे जेको मथे केचमेंट एरिया जा जंगलात आहिनि उन्हनि खे तव्हांखे बहाल करिणो आहे। हिकिड़ो अमल इहो आहे जेको शॉर्ट टर्म आहे, जेको तव्हांजे हथ में तव्हां फौरी करे सघो था। दुनिया इहो मुसलसल इन ॻाल्हि खे फोकस करे थी त तव्हां डेल्टा खे ऐं जेको ग्लेशियर्स आहिनि उनखे डिस्कनेक्ट न कयो। माहौलियाती तब्दीली जेका आहे या जेको असर पए थो, ख़ासि तौर ते जेको सिंधु जो सिस्टम आहे, जेको सिंधु रिवर सिस्टम जेको जंहिंखे पाण चऊं था सिंतास सिस्टम जेको आहे, इहो सिंधुतास सिस्टम जेको आहे इहो डेल्टा खां ग्लेशियर्स ताईं जेकॾहिं किथे का रंडक रुकावट थींदी त असां इन क़िस्म जी सूरत हाल खे ॾिसंदा रहंदासीं। मोह असांखे ॾियणो पवंदो, संजीदगी ॾेखारणी पवंदी त तव्हां जेके वॾनि डैमनि वारो राग आहे उहो अलापण बंदि कयो, बेशक नंढा नंढा डैम ठाहियो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको सिंधुअ जो वहकिरो आहे उहो वहकिरो सॼो साल हिकिड़ो क्वांटम तव्हां मुक़ररु करे छॾियो, पर उहो डिस्कनेक्ट न थिए डेल्टा ताईं, उहो वञणु घुरिजे। तव्हांजो जेको साहिली पट्टी आहे उन साहिली पट्टी खे तव्हां वधि में वधि ॿेला आबाद कयो। कराची जेको शहर मां जेका इंक्रोचमेंट थिए पई समुंड ते उहा तव्हां ख़तमु कयो। जहिड़े नमूने सां इंक्रोचमेंट करे जेको कराची जो पुराणो सिस्टम हुयो, जेको समुंड मां सिस्टम उथंदो हो ऐं ग्लेशियर्स ताईं वञी उनखे असर विझंदो हो, बारिशूं थींदियूं हुयूं, हिकिड़ो असांजो सर्किल हलंदो हो, उहो असां टोड़े छॾियो आहे। सो एक्सपर्ट तव्हांखे वधीक बहितर अंदाज़ में ॿुधाईंदा, पर जेको फौरी तौर ते जेको अमल आहे तव्हां ॿेला बहाल कयो, तव्हां जेको आहे डेल्टा ते पाणी खे वञणु ॾियो ऐं तव्हां वॾनि डेमनि वारो राग बंदि करे तव्हां नंढा नंढा डेम ठाहियो ऐं आबी गुज़रगाह जेके आहिनि, लंघ जेके आहिनि उहे बहाल कयो।